الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الرسول بلغ ما أنزل إليك من ربك وإن لم تفعل فما بلغت رسالته والله يعصمك من الناس إن الله لا يهدي القوم الكافرين صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मुसलसल यहूदिन ऐं नसारनि जे हरकतुनि शरारतुनि वाइदे ख़िलाफ़नि ऐं हक़ खे छुपाइण इस्लाम जी मुखालिफ़त करणु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां दुश्मनी करणु अल्लाह ताला जे शान में गुस्ताखियूं करणु नऊज़ बिल्लाह अल्लाह तबारक व ताला जो हथ हाणे ख़ाली थी वियो आहे। इन अल्लाह फ़क़ीरुं व नहनु अग़निया असां शाहूकार आहियूं नऊज़ बिल्लाह अल्लाह तबारक व ताला मोहताज थी वियो आहे। अहिड़ियूं गुस्ताखियूं शरारतूं उन जूं गुज़िरियल आयतुनि में मुसलसल बयान कयूं वियूं। अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुख़ातब थींदे हिकु तसल्ली ॾियणु बयानु फरमाई आहे ऐं मुस्लमाननि खे बि तसल्ली ॾिनी आहे। इस्लाम जे अहकामनि खे पाबंदीअ सां चंबड़ण ऐं उन ते अमल करण जो सख़्तु ताक़ीद बि बयानु फरमायो आहे। हाणे हिन आयत जो शान नुज़ूल खणी चइजे उहो ही आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे जेके तकलीफ़ूं इब्तिदा में आयूं इस्लाम ख़ातिर इस्लाम जे सर बुलंदीअ ख़ातिर उहे तमामु घणियूं हुयूं। इब्तिदा में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के में ॼाया वॾड़ा छा जवान छा नबूअत मिली बहैसियत पैगंबर जे माण्हुनि खे दावत ऐं तबलीग ॾियणु शुरू कयूं कलमो सेखारणु शुरू कयूं। जीअं जीअं दीन जी तालीम तबलीग ॾींदा विया कंदा विया ईअं ई मके जा माण्हू मुखालिफ़ थींदा विया। जीअं जीअं इस्लाम जी तालीम वधंदी वई तबलीग वधंदी वई तीअं तीअं मके जा माण्हू मके जा सरदार मके जा वॾेरा सरमाएदार माण्हू मुखालिफ़ थींदा विया। जेको मुस्लमान ॿियो माण्हू इस्लाम ते अचे पियो नओं मुस्लमान थिए पियो इस्लाम क़बूल करे पियो उन जे लाइ बि मके जे मुशरिकनि जे तरफ़ खां तकलीफ़ वधंदी वञे पई। हर नए मुस्लमान ते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते हर नंढे वॾे ते जेको मर्द हुजे औरत हुजे इस्लाम क़बूल करे पियो उन जे लाइ आज़माइश इम्तिहान शुरू पियो थी वञे। एतिरियूं तकलीफ़ूं जो मजबूरन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे पंहिंजो अबाणो वतन मक्को छॾिणो पियो। अल्लाह ताला जे हुक्म सां हिजरत करे जॾहिं मदीने में आया त मदीने में वरी यहूदियुनि जो राज हो उन्हनि जा वॾा वॾा कबीला हुआ उन्हनि जी वॾी अक्सरियत असर रसूख़ हो माण्हुनि में हुननि जो नालो वॾो होल्ड हो वॾो चर्चो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे इंतिहाई कमाल ज़हनियत ऐं अक़ल सां क़बाइली माण्हुनि सां मुआहिदा करे उते इत्मीनान सां कुझु वक़्तु रहण जो मंसूबो ऐं बंदोबस्तु फरमायो पर यहूदी ऐं नसरानी
उन्हनि मुआहिदनि मां बि निकिरंदा, मुखालिफ़त कंदा, ज़िद्दियत कंदा, दुश्मनियूं कंदा विया। सरसरी नज़र सां ॾिसो वियो त मुस्लमाननि खे मके जा माण्हू बि रहण न पिया ॾियनि। मदीने में जॾहिं आया त मदीने जे अंदर बि थोरे ई वक़्त में साॻा यहूदी नसरानी मुशरिकनि सां गॾिजी करे, मुनाफ़िक़ बि मुशरिकनि सां गॾिजी करे साॻियो ई मुस्लमाननि खे तकलीफ़ूं था ॾियनि। इहे साॻियूं आयतूं क़ुर पाक जीअं बयानु कयूं त मुआहिदो बि टोड़नि पिया, गुस्ताखी बि कनि पिया, दुश्मनी बि कनि पिया, ऐं होॾां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखियूं बि कनि पिया, अल्लाह ताला जे शान में गुस्ताखियूं कनि पिया। थोरी नज़र सां ॾिठो वियो त मुस्लमाननि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ ॼण त इंतिहाई ॾुखियो मरहलो हो इस्लाम क़बूल करणु। हर तरफ़ खां ॼण त इहा सोच ऐं फ़िक्र लाइक़ थियण जो ख़दशो पैदा पिए थियो त किथे मुस्लमान या नऊज़ बिल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं न चई विझनि त इस्लाम क़बूल करण जे करे पंहिंजो अबाणो वतन बि छॾियोसीं, हिते आयासीं त हितां जा बि वॾा वॾा सरदार, वॾा वॾा कबीला यहूद नसराननि जा अहले इल्म जेके मज़हबी माण्हू हुआ, तौरात इंजील जा, जिन खे असांजी ख़बर हुई, उहे बि असांजा मुखालिफ़ थी विया। इहा हिक क़िस्म जी ॼण त मायूस कुन सोच ऐं फ़िक्र हो। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अहिड़ी सोच इम्कानीअ खां बचण जे लाइ वाज़िह लफ़्ज़नि में फरमायो, तसल्ली ॾींदे, या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैका मिन रब्बिक, ए मुंहिंजा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा सुहिणा नबी, मुंहिंजे तरफ़ खां यानी तोखे तुंहिंजे रब जे तरफ़ खां जेको बि न हुकुम मिलियो आहे, जेको क़ुर पाक जे ज़रिए तुंहिंजे मथां हुकुम नाज़िल थियो आहे, उनखे माण्हुनि ताईं पहुचाए। मथां कॾहिं सुस्त थिया हो, मथां पंहिंजे मशीनरीअ खे छॾे ॾिनो अथव, हालांकि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छॾियो त कोन हो, न वरी अहिड़े क़िस्म जी का सोच कई हुई त भला हाणे छा कजे, जेॾां केॾां तकलीफ़ूं आहिनि, ईअं बि कोन सोचो हो। इम्कानी तौर ते मथां खणी मुस्लमाननि आम माण्हुनि जे ज़हन में इहा सोच अचे हा त पोइ उनजो असर पैगंबर ते थिए हा, इम्कान हो। इन इम्कान खे बि ख़तमु करण जे लाइ अल्लाह ताला तसल्ली ॾींदे ऐं ताक़ीद कंदे फरमायो, जीअं तारीख़दाननि बि लिखियो आहे त फितरी तौर ते हिकिड़ो ख़ौफ़ मुस्लमाननि खे लॻो हो, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते बि इहो फितरी ख़ौफ़ तारी थियण जो ख़दशो हो त हुते बि दुश्मनियूं वधी वियूं, हिते बि दुश्मनियूं वधियल आहिनि, हाणे कयूं त छा कयूं, आख़िर छा कजे, कीअं ज़िंदगी कीअं गुज़ारियूं, भला नमाज़ रोज़ो बि कयूं, अल्लाह ताला जे अहकामनि ते अमल बि कयूं, पर अमुन ई कोन्हे को, सुकून सां रही साह नथा खणी सघूं, हू घरनि ते हमिलो था कनि। एतिरे ताईं जो रिवायत जे अंदरि ईंदो आहे त जंग ओहद जॾहिं लॻी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरज़ी तौर ते मुस्लमाननि खे त जंग ओहद में शिकस्त हुई, पर नतीजे तौर ते जॾहिं फतह हासिल थी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंग खे फतह करे हिक ख़ीमे में अंदरि जॾहिं रहिया, इंतिहाई ज़ख़्मी आहे, काफ़ी सारा साथी चूर चूर आहे ज़ख़्मनि खां, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिफ़ाज़त सहाबा किराम करणु शुरू कई। पढ़ो, मुफ़स्सिरनि लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि सहाबी सॻोरा वारे वारे सां पहिरो ॾींदा, वारे वारे सां, सॼी सॼी राति, सॼो सॼो ॾींहुं, जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कोई तकलीफ़ न पहुचाए। हाणे इहो जेको पहिरो बि हले थो त इहा सोच बि हले थी, हुते बि महफ़ूज़ कोन हुआसीं, हिते बि महफ़ूज़ न आहियूं, ज़ख़्मनि में चूर लॻा पिया आहियूं, हर तरह सां परेशान थिया पिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे इन ख़ौफ़ खे ख़तमु करण जे लाइ वॾा लफ़्ज़ बयानु फरमाया, सुहिणा नबी, या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैका मिन रब्बिक, रब जे तरफ़ खां जेको पैगाम तो वटि पहुतो आहे माण्हुनि ताईं पहुचा। साईं अहिड़ियुनि हालतुनि में हे माण्हू विढ़नि था, साह खणनि कोन था ॾियनि, जंगियूं था कनि, पंहिंजा माण्हू धोखो था ॾियनि, मुनाफ़िक़ था थियनि, यहूदी वाइदो करे मुआहिदो करे बाक़ाइदगी सां पको कसम शाहिदनि सां दस्तख़त सां फिरियो था वञनि। साईं अहिड़नि माण्हुनि सां अल्लाह ताला फरमायो पुॼाइणो आहे प्रोग्राम, वइल्लम तफ़अल फमा बल्लग़्त रिसालत, जे तो ईअं न कयो न पोइ सम्झो असांजो पैगाम तो न पहुचायो, बसि सख़्तु हुकुम थी वियो।
माना तव्हांखे हर हाल में पैगाम खणी वञिणो आहे। दीन इस्लाम जो पैगाम दावत तबलीग माण्हुनि ताईं पहुचाइणी आहे, चाहे तकलीफ़ केॾी बि अचे। साईं पोइ हालतूं ख़राब जो आहिनि, नमूने ई कोन्हे को। असांखे त हाणे डपु थो थिए, जिते किथे असांजा दुश्मन लॻा पिया आहिनि, माण्हू ख़ौफ़ थो थिए। अलाह ताला फरमायो वल्लाहु यासिमुका मिनन नास। ख़ौफ़ फितरी आहे, इंसान खे थींदो आहे, वाइदो आहे अलाह तोखे माण्हू खां बचाईंदो, वाइदो। मां रब चई छॾियो न वल्लाहु यासिमुका मिनन नास, माण्हुनि खां तोखे हिफ़ाज़त ॾींदुसि, तुंहिंजो बचाव रखंदुसि, तोखे पनाह ॾींदुसि, तोखे बचाईंदुसि माण्हुनि खां, कुझु न करे सघंदा तोखे। जॾहिं इहे लफ़्ज़ क़ुर पाक जा नाज़िल थिया तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फौरन पहिरे करण वारनि साहिबनि सगुरनि खे चयो त वञो वञी घर वञी पंहिंजे मज़े सां सुम्हो। साईं हे दुश्मन आहे, हेॾो तव्हांजो जिस्म ज़ख़्मी लॻो पियो आहे, उहो तव्हांजे विख ते कदम ते तव्हांजे कॾ पिया फिरंदा वठनि। उहो ज़ालिम आहिनि, वॾा बेक़दर आहिनि, वॾा मनहूस माण्हू आहिनि, कोई उन्हनि वटि पैगंबर जो क़दुरु कोन्हे को। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञो वञी सुम्हो बसि। साईं भला कहिड़ी तसली आहे तव्हांखे? अल्लाह ताला जी तरफ़ खां हुकुम मिलियो आहे छा? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाओ, छा हुकुम मिलियो आहे भला असांखे ॿुधायो। हीअ आयत क़ुर पाक जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पढ़ी ॿुधाई वल्लाहु यासिमुका मिनन नास। अल्लाह से फरमाए तो सुणा तुंहिंजे हिफ़ाज़त कंदुसि माण्हुनि खां, बचाईंदुसि तोखे। साहिब सगुरनि ॿुधो, अच्छा, हलिया विया। उन खां पोइ हिन आयत जे नाज़िल थियण खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहरो ख़तम। अल्लाह सीधो फरमायो तोखे बचाईंदुसि, तुंहिंजो तहफ़ुज़ रखंदुसि, सभु हलिया विया। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेफ़िक्र थी करे आराम कंदा, बिल्कुलु पहरो ख़तम। हिन आयत जे नाज़िल थियण खां पहिरियां चपे ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तहफ़ुज़ कंदा, अॻियां पोयां सॼे खॿे हर तरह सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहरो ॾींदा। पर पोइ बि तकलीफ़ूं आयूं, पोइ बि आज़माइशूं आयूं, इम्तिहान पोइ बि आया, ज़ख़्म पोइ बि लॻा, ॾंद मुबारक पोइ बि शहीद थिया, जिस्म जो खून पोइ बि वियो, पेरनि ताईं अचे पहुतो। अल्लाह तबारक व तआला जी आज़माइश ऐं इम्तिहान पंहिंजे ॿारनि जे मथां ईंदी रहंदी आहे। रब त बेनियाज़ आहे। इन्हनि आज़माइशुनि ऐं इम्तिहाननि मां गुज़रंदे, पहरो बि ॾींदे, साहिबनि सगुरनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तन्हा कॾहिं बि न छॾियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पंहिंजा सीना ॾींदा, तीरनि ऐं तलवारनि सां पंहिंजो पाण खे परून करे छॾियऊं, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अकेलो न छॾियऊं, वॾो दिफ़ा कयूं। पर हीअ आयत जॾहिं नाज़िल थी तॾहिं हुज़ूर जन फरमायो हलिया विया। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, मुफ़स्सिरीन लिखियो आहे त हिन आयत जे नाज़िल थियण खां पोइ वॾियूं चालियूं यहूदियुनि नसराननि चलियूं, वॾा मनसूबा ठाहिया, वॾा हरबा हलायूं, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वार खे बि हथ न लाहे सघिया। एतिरे ताईं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इब्तिदा में जंगनि में जेके ज़ख़्म पहुता, जंग ओद ताईं जेके तकलीफ़ूं आयूं से आयूं, उन खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ज़हर ॾियण जी कोशिशि कई वई। अल्लाह ताला वहीअ जे ज़रिए ॿुधायो सुणा इहो खाधो पीतो तोखे न आहे खाइणो, छॾे ॾिनो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रस्ते ते कंडा विछाया विया। अल्लाह ताला फरमायो सुणा हिन रस्ते सां न आहे हलणो। एतिरे ताईं जो अबू जहल जे तरफ़ खां वॾा खूह कोठाया विया, खॾा हणाया विया ऐं मथां छड़ियूं रखी, मथां चढ़ो हीअं कख रखी बंदि कयो वियो। पोइ बीमार थी करे मींहुं कयो वियो। इहो त वञी ॿुधायोसि त अबू जहल बीमार थी पियो आहे, त हुनजी तबियत आहे अहिड़ी, बीमारनि खां तबा पुरसी करण जे लाइ डोड़ंदो ईंदो आहे। त थोरो रिश्तो बि असां सां अथसि, डोड़ंदो ईंदो। जीअं जो डोड़ंदो ईंदो त ख़बर न पवंदसि, तकड़ में खॾे मरी पवंदो। अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए छॾियो सुणा हिननि खॾो कोठे छॾियो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे थोरी देरि थी न आया, अचण जो न अल्लाह ताला मना फरमायो, तॾहिं अबू जहल ॾिठो त हाणे कोन था अचनि, छो कोन था अचनि? इंतज़ारु कंदे कंदे पाण खां ख़्यालु रहियोसि, वठी जोड़ पिया अथई साॻे खॾे में पाण किरियो। एतिरे ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकिड़े दफ़े यहूदियुनि नसराननि हिकिड़े फ़ैसिले जे लाइ दीवार जे हेठां विहारे करे फ़ैसिलो पियो वरितनि, मथां वॾो माण्हू तयारु कनि जेको वॾो पथर खणी नऊज़ बिल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां उछलणु चाहे पियो। अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाए छॾियो हुज़ूर जन उतां थी वियो। हर तरह सां हिननि तदबीरूं कयूं, मनसूबा बनाया, वॾियूं साज़िशूं ॾिठियूं, पर ज़रे बराबरि कामयाबु न थिया। हिन आयत जे नाज़िल थियण खां पोइ
अल्लाह ताला जो ज़िम्मो कयो त वल्लाहु यासमुका मिनन नास, मां तोखे माण्हुनि खां बचाईंदुसि। त वाकई अल्लाह ताला बचाए ॾेखारे। इन आयत जे नाज़िल थियण खां पहिरियां जेके तकलीफ़ूं आयूं से आयूं, हिन खां बाद में न आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उन ज़माने में जेको घर हो उहो बि त मामूली हो। अज़वाज मुतहरात जा जेके घर हुआ से बि मामूली आहे। पथर ईअं सचियल आहे, गारे सां मिटीअ सां, ऐं मथां खजनि जी छड़नि जी छत हुई। ईअं गुज़ारो कंदा। आख़िर में अल्लाह ताला फरमायो इन्नल्लाह ला यहदिल क़ौमल काफ़िरीन। सोना नबी तसल्ली रख, पैगाम पहुचाइणो आहे चाहे छा बि थिए, माण्हुनि खां तोखे बचाइण मुंहिंजो ज़िम्मो आहे। बाक़ी अल्लाह ताला अहिड़नि काफ़र क़ौम जे माण्हुनि खे हिदायत न कंदो। अहिड़नि ज़ालिमनि ज़िद्दी ऐं नाफ़रमाननि खे जेके मुंहिंजे नबीअ जे मुक़ाबले में अचनि, उन्हनि खे हिदायत न थींदी। अहिड़नि काफ़रनि खे रब सिधो रस्तो ॾेखारींदो ई न। हाणे आयत खे ॾिठो वियो त अल्लाह ताला सिधो सं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुख़ातब आहे। सुहिणा नबी पैगाम पहुचाइणो आहे चाहे छा बि थिए, बाक़ी ख़ौफ़ आहे फितरी, सो हुन खां तोखे बचाइबो। ताक़ीद बि थियो, तसल्ली बि मिली। आयत जो ज़ाहिरी ख़ुलासो आयत मां इहो थो सम्झ में अचे, पर गहरीअ नज़र सां ॾिसिजे थो त इस्लाम जो पैगाम पहुचाइण में तकलीफ़ूं ई तकलीफ़ूं आहिनि। तकलीफ़ुनि खां सवाइ कोन्हे। तकलीफ़ूं कहिड़ियूं आहिनि? जिस्मानी तकलीफ़ूं बि आहिनि, माली तकलीफ़ूं बि आहिनि, बिल्कुलु ईअं वक़्त जूं, ॾींहं राति जे क़ुर्बानीअ जूं, जवानीअ जूं, सभु शयूं क़ुर्बान करण जूं तकलीफ़ूं बि आहिनि। जान माल वक़्तु सभु कुझु हुन में लॻे थो। सभु क़ुर्बानियूं ॾिबियूं तॾहिं दीन इस्लाम फैलजंदो, तॾहिं दीन इस्लाम इंसान जे मुआशरे में रहंदो। महिनत बि कबी, दावत और तबलीग बि ॾिबी, जफ़ाकशी बि कबी, क़ुर्बानियूं बि ॾिबियूं। ज़ख़्म, सूर, दर्द, आज़माइशूं, इम्तिहान सभु ईंदा। जे अगरि न हुजनि हा अचणा त अल्लाह जे पैगंबर ते न अचनि हा। सभ खां वधीक काइनात जी मुक़द्दस हस्ती आहे। उन ते जॾहिं आया दीन इस्लाम खे फैलाइण में तकलीफ़ूं, आज़माइशूं, इम्तिहान आया, असां ते बि ईंदा। गहरी नज़र सां ॾिठोसीं त इहो सबक़ मिलियो, इस्लाम जो नारो हणी दुनिया में घुमंदो त तकलीफ़ूं मिलनि। ॿियो सबक़ इहो मिलियो त मतां दुनिया जे मुख़ालिफ़नि माण्हुनि खे तकलीफ़ुनि, इम्तिहाननि, सूरनि खे, आज़माइशुनि खे ॾिसी करे सुस्त थी वञो, ख़ौफ़ चढ़ी वञेव, मतां हिणा थी वञो। इहो साॻियो ई पैगाम अल्लाह ताला पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको फरमायो, मुस्लमाननि जे लाइ बि इहो साॻियो ई पैगाम आहे। दीन इस्लाम ते तकलीफ़ूं अचणियूं आहिनि, ईंदियूं ज़रूरु, पर सुस्त न थिजो, हिणा न थिजो। मां अल्लाह तव्हांजी हिफ़ाज़त कंदुसि। बिला आख़िर फतह तव्हांजी थींदी, कामयाबी तव्हांजी थींदी। पैगाम ॾियणु छॾिजो न। इहो हिन आयत ॼण त सबक़ सेखारे छॾियो। पोइ हाणे सवाल पैदा थिए थो, आम माण्हुनि खे त ख़ौफ़ थी सघे थो, झिझंदा वॾेरनि खां, ज़ालिमनि खां, कमज़ोर जो आहिनि, हीणा जो आहिनि, ग़रीब जो आहिनि, त ॾाढनि खां ड्रिजंदा। छा पैगंबरनि ते बि ख़ौफ़ तारे थी सघे थो? हिकिड़ो सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ। नबीअनि जो त सिधो सं अल्लाह ताला जे ज़ात सां तालुक़ हूंदो आहे न। अल्लाह ताला त वही मोकिले, सिधो सं पंहिंजे पैगंबरनि सां मुख़ातिब थींदो आहे। जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए थिए या तूर सीना जबल ते जीअं मूसा अलैहिस्सलाम खे घुराए सिधो सं मुख़ातिब थियो। अल्लाह ताला जे ज़ात जो तालुक़ त पंहिंजे पैगंबरनि सां सिधो सं हूंदो आहे। पोइ पैगंबर बि ख़ौफ़ वठी सघनि था छा? ख़ौफ़ पैगंबर ते बची सघे थो छा? हिकिड़ो सवाल आहे सम्झण जे लाइ। जवाबु हुनजो ई आहे, इंसानी फितरत जे एतबार सां ख़ौफ़ थी सघे थो सभिनी ते। अमीर ते बि, दिलेर ते, बहादुर ते, आम माण्हूअ ते, नबीअ ते, वलीअ ते, गौस कुतुब, सभिनी ते ख़ौफ़ तारी थी सघे थो। अहिड़ो को मिसाल भला लभे थो? क़ुरान पाक में सूरत तहा जे अंदरि अल्लाह ताला इहो बयानु फरमायो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो, इज़हबा इला फिरऔन इन्नहु तग़ा, वञो फिरऔन ॾांहुं, वञी नसीहत कयोसि, सफ़ा सरकश थी वियो आहे, ज़िद्दी थी वियो आहे, वञी सम्झायोसि। वञो ॿई, हारून अलैहिस्सलाम ऐं मूसा अलैहिस्सलाम, ॿिन्हिनि खे पैगाम आहे, हुकुम आहे, ॿई वञो फिरऔन खे नसीहत कयो। मूसा अलैहिस्सलाम जवाब में फरमाए थो, इन्नना नख़ाफ़ु अन यफ़्रुत अलैना व यतग़ा,
रब असांखे डप आहे मथां उहो असां सां ज़्यादती न करे। ज़िद्दी आहे, फ़ौज अथसि, ताक़तवर आहे, ऐं असां ग़रीब कमज़ोर आहे, उहो असां सां ज़्यादती न करे, ॾाढाई न करे। अल्लाह तबारक व तआला जवाब में फरमायो ला तख़ाफ़ा इन्ननी माअकुम अस्मउ व अरा, ख़ौफ़ न कयो, मां तव्हां सां गॾु आहियां। अल्लाह तबारक व तआला तसल्ली ॾिनी आहे, पोइ ख़ौफ़ ख़तमु थियो आहे। त हिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अगरचे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़बान सां अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ कोन चया हा, न कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिलि मुबारक में इहा ॻाल्हि आई हुई ख़ौफ़ ख़तरे जी, पर चूंकि फितरी तौर ते आम उन ज़माने जे मुस्लमाननि में त इहे ॻाल्हियूं हलनि पियूं, त हुते बि बदमनी हुई, विढ़नि पिया, मके जा माण्हू लॾे आयासीं, हिननि बि वाह जो असां सां इज़त कई आहे। जिते किथे ही बि असां सां जहिड़ो था कनि, वीचारा हिकिड़ा हिजरत करे आया, उन्हनि खे वरी अंसारनि वरी नुसरत कई। मुहाजिर ऐं अंसार इहे त हिक ॿिए सां गॾिजी विया, उहे त अंसार त सचा थी बीठा, पर हाणे ॿिया जो वॾा वॾा कबीला मुखालिफ़त में उभरी विया, त मुहाजिर ऐं अंसार थोरा थी पिया, इहे थोरा बि उन्हनि जा ॾाढो कमज़ोर आहे। हाणे छा कनि हिकिड़ा वीचारा, हिकिड़ा मुहाजिर हिजरत करे आया, सभु कुझु छॾे आया, हिकिड़नि वरी अंसारनि पंहिंजो सभु कुझु उन्हनि ते ख़र्च कयो, हाणे ॿई हिक जहिड़ा ग़रीब थी पिया, काॾे वञनि? त पोइ ख़ौफ़ त फितरी हो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लाहु यासिमुका मिनन्नास, रब तोखे बचाईंदो माण्हुनि खां। त पोइ वाक़ई अल्लाह तबारक व तआला हिफ़ाज़त कई। शर्त हुई आहे दुनिया जे अंदरि इंसान इस्लाम ते पाण सचो हुजे, इस्लाम जे अहकामनि ते अमल करण में, इस्लामी पैगाम, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुकुम, दीन जी तालीम तबलीग ॾियण में सचो हुजे। आज़माइशूं त हर कम में अचनि थियूं, कहिड़ो कमु आहे जंहिंमें सूर कोन्हे, दर्द कोन्हे? मज़दूर खां पुछो त सॼो ॾींहुं कीअं थो पघार उधारे पोइ थो 1000 मिले। कोई बि कमु अहिड़ो कोन्हे जंहिंमें महिनत न हुजे, मुशक़त न हुजे, हर शइ में मुशक़त आहे। दीन ख़ातिर जेकॾहिं मुशक़त आहे त उहा रुॻो नथी वञे, ॿियूं सभु मुशक़तूं बर्दाश्त करे था वञूं, दीन ख़ातिर रुॻो बर्दाश्त न करे। अल्लाह ताला इहो ई सबक़ सेखारियो आहे त जॾहिं हर कमु तकलीफ़ुनि सां थो थिए, पोइ दीन बि तकलीफ़ुनि सां ईंदो। ॿिया कम तकलीफ़ुनि में बर्दाश्त कयो था, ॿियनि कमनि में तकलीफ़ूं बर्दाश्त कयो था, दीन में बि कयो। जीअं रिज़्क़ रोज़ी कमाइण ख़ातिर पंहिंजूं तकलीफ़ूं बर्दाश्त बि कयो था, छॾियो कोन था, रोज़ रोज़ उहे तकलीफ़ूं खणो था, छॾियो कोन था, पोइ दीन जो पैगाम ॼण कीअं छॾींदव? उहो बि न छॾियो, उन ते मज़बूत रहो। बाक़ी आहे ख़ौफ़, ख़ौफ़ जे लाइ मां वेठो आहियां। इहा हिकिड़ी वॾी तसल्ली आहे, बंदो रुॻो सचो हुजे, आज़माइशूं इम्तिहान बि हिसो आहिनि। अल्लाह तबारक व तआला आख़िर में बंदे खे ज़रूरु फतह नसीब कंदो, दीनदार माण्हू ज़रूरु कामयाबु थींदो। पर जे बुज़दिल थी वियो, कमज़ोर थी वियो, हिणो थी पियो, त पोइ हिणाईअ जो बदिलो त ज़ाहिर आहे, धसिजी वेंदो, नाकामी आहे, नाकाम थी वेंदो, इज़त विञाइजी वेंदी। पर सच इहा, दीनदार माण्हू दीन ख़ातिर लड़ंदे लड़ंदे जे मरी बि वियो न त बि शहीद आहे, वॾो रुतबो आहे इहो। दीनदार माण्हू दीन ख़ातिर ज़िंदगी गुज़ारींदे गुज़ारींदे, आज़माइशुनि इम्तिहाननि मां गुज़रंदे गुज़रंदे ज़ख़्मनि सां चूर थी पियो न त बि हुनजी इज़त आहे। तॾहिं त मैदान जे मुजाहिदनि खे चयो वियो, जे मरी विया त बि शहीद, जे ज़ख़्मी थी वापसि आया त बि गाज़ी सॾिबा। माना इस्लाम जो तहफ़ुज़, दीन जो तहफ़ुज़ करण वारनि माण्हुनि जी हर तरह सां इज़त आहे, उन्हनि जे लाइ ज़िलत आहे ई कोन। अगरचे हू जंग में नाकाम बि थियनि न बज़ाहिर, पर उन्हनि जे नाकामी में बि उनजी इज़त आहे। इहो अल्लाह ताला जी तरफ़ खां मुस्लमाननि दीनदारनि जे लाइ वॾो शरफ़ रखियल आहे। इहो क़ुरान पाक ईअं बि फरमायो आहे, ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा, बज़ाहिर हारियल आहिनि पर त बि उन्हनि जो फ़ज़ल ऐं शान वॾो। अल्लाह ताला जे फज़ल सां उनखे इहो नसीब थियो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि दीन इस्लाम ते मज़बूत ऐं महफ़ूज़ रहाए। आजिज़ ऐं कमज़ोर आहियूं, पर पोइ बि अल्लाह तबारक व तआला पंहिंजो फज़ल ऐं रहम फरमाए। दीन इस्लाम ते कामयाबीअ सां गॾोगॾु अल्लाह पाक तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना